लखी गुलाम शाह मां ब्रेकिंग न्यूज़ पहुंचाईंदासीं। लखी गुलाम शाह वेझो संगावती तकरार तां सौटनि हथां निंड सुतल टे सगा भाइर मारिजी विया आहिनि। इहो अफ़सोसनाक वाक़ियो लखी गुलाम शाह मां रिपोर्ट थियो आहे, जिते संगावती तकरार तां सौटनि हथां निंड सुतल टे सगा भाइर मारिजी विया आहिनि। हिकु दफ़ो ॿीहर अवां सां ही अपडेट शेयर कयूं पिया। शिकारपुर भरिसां कलर ॻोठ में बिरोही बिरादरीअ जे संगावती तकरार तां झेड़ो थियो, जिते जवाबदारनि जो हमिलो निंड सुतल टे सगा भाइर हबीबुल्ला, अमानुल्ला ऐं नसरुल्ला बिरोही सौटनि हथां मारिजी विया आहिनि। हीउ अफ़सोसनाक वाक़ियो कलर ॻोठ में पेश आयो आहे, जिते बिरोही बिरादरी जे संगावती तकरार तां घरनि ते हमिलो कयो वियो, जिते जवाबदारनि हमले बाद टिनि सगनि भाइरनि खे मारे छॾियो आहे, जंहिंमें हबीबुल्ला, अमानुल्ला ऐं नसरुल्ला बिरोही शामिल आहिनि। ॿुधाए पियो त 30 सगा भाइर आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। संगावती तकरार तां सौटनि हथां निंड सुतल टे सगा भाइर मारिजी विया आहिनि।